नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु आहे माता जो ॿियो नवरातो। अॼु आहे चंड बि, त चंड जी तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। चंड जी महिमा, बहिराणो कीअं ठाहिबो आहे, चंड रात जा भॼन मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, तव्हां चेक करे सघो था। अॼु पाण ॿुधंदासीं माता जे ॿिए रूप ब्रह्मचारिणी जी कथा। मां दुर्गा जो ॿियो रूप आहे ब्रह्मचारिणी। इन ई रूप में माता जी पूजा थींदी आहे। हिते ब्रह्म जो मतिलबु आहे तपस्या ऐं चारणी जो मतिलबु आहे करण वारी। मां दुर्गा जो ही रूप भक्तनि ऐं सिद्धनि खे अनंत फल ॾियण वारो आहे। हिन जी उपासना सां तप, त्याग, वैराग्य, सदाचार ऐं संयम में वृद्धि थी थिए। त ब्रह्मचारिणी जो पूरो अर्थ आहे तप जी चारणी, यानी तप जो आचरण करण वारी। ऐं माता देवी जो ही रूप पूर्ण ज्योतिर्मय ऐं अत्यंत भव्य आहे। ही माता पंहिंजे साॼे हथ में जप जी माला अथनि ऐं जो खाॿो हथ आहे हुननि में माता कमंडल धारण कयो आहे। ऐं पिछले जन्म में हिन देवी हिमालय जे घर पुत्री जो जन्म वरितो हो ऐं नारद मुनि जे उपदेश सां भगवान शंकर खे पंहिंजे पति जे रूप में प्राप्त करण लाइ हिननि घोर तपस्या कई हुई। ऐं हिन घोर ऐं कठिन तपस्या जे करे ही माता खे तपस्विनी ऐं ब्रह्मचारिणी जो नालो मिलियो आहे। 1000 साल ताईं हिननि केवल गुल ऐं फल खाई करे पंहिंजो जीवन बितायो ऐं तपस्या कयूं ऐं 100 वर्ष ताईं पट ते रही करे तपस्या कयूं ऐं कुझु ॾींहंनि ताईं कठिन उपवास रखियऊं। खुले आसमान जे हेठां मींहुं ऐं उस सहंदा रहिया। 3000 सालनि ताईं बिल्व पत्र खाधऊं ऐं भगवान शंकर जी प्रेम सां आराधना कंदा हुआ। ऐं हिननि खां पोइ त हुननि बेल पत्र खाइण बि छॾे ॾिनो। ऐं इन ई तरह घणेई हज़ारनि वर्ष ताईं निर्जल ऐं निराहार रही करे माता तपस्या कंदी रही, पतनि खे खाइण बि छॾे ॾिनो। हिन करे हिननि जो हिकु नालो अपर्णा भी थियो। हिन कठिन तपस्या जे करे देवी माता जो शरीर हिकदमि छीण थी वियो ऐं सभु देवी देवता, ऋषि, सिद्ध मुनि सभु ब्रह्मचारिणी जी ही तपस्या ॾिसी करे ॾाढी सराहना करण लॻा, हिन खे अभूतपूर्व पुण्य जो कर्म ॿुधाइण लॻा। ऐं हुननि चयो त हे देवी, अॼु ताईं अहिड़ी कठोर तपस्या न के कई आहे ऐं न ई कंदो। ही सिर्फ़ु तूं ई करे सघी थी, तो तां ही संभव ही। तुंहिंजी मनोकामना ज़रूरु पूर्ण थींदी। भगवान चंद्रमौली शिवजी तोखे पति रूप में ज़रूरु प्राप्त थींदा। ही असां सभिनीनि जो आशीर्वाद आहे तो ते। हाणे तपस्या करे घर मोटी वञ ऐं जल्दी ई तुंहिंजे पीउ खे सॾु करणु अचनि था। त हिन देवी जी कथा जो सार हीअ आहे कि जीवन में घणेई कठिन संघर्ष ईंदा आहिनि, पर मन में सची श्रद्धा रखी करे, मन पक्को करे विचलित न कजे। पंहिंजी जो बि तपस्या आहे हुन में कंदो रहिजे। त मां ब्रह्मचारिणी जी कृपा सभिनी ते हुजे। ऐं माता जो इहो ॿियो रूप आहे ऐं हिन जो ध्यान जो मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ऐं माता जो अॼु जो भोग आहे। माता देवी खे गुड़ल ऐं कमल जो गुल तमामु घणो पसंदि आहे। त हिन पूजा जे दौरान तव्हां हिननि ई गुलनि खे माता जे चरणनि में समर्पित कयो। ऐं छोकी अॼु माता खे ॿिए ॾींहुं खंड जो भोग लॻंदो आहे। माता खे खंड ऐं मिश्री तमामु घणो प्रिय आहिनि, त हिन करे मां जे भोग में या त खंड मिश्रित या पंचामृत तव्हां भोग लॻाए सघो था। मां ब्रह्मचारिणी खे खीर ऐं खीर सां ठहियल जो बि शयूं आहिनि उहे बि अति प्रिय आहिनि, त तव्हां उहो बि ठाहे करे व्यंजन लॻाए सघो था। हिन भोग सां माता प्रसन्न थींदी ऐं हिननि सभिनीनि शयुनि जो दान करण सां तव्हांखे लंबी आयु ऐं सौभाग्य जो वरदान बि मिले थो। त ही हुई अॼु जी माता जे ॿिए रूप ब्रह्मचारिणी जी कथा। तव्हांखे कीअं लॻी कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा। ॿियो न त जय माता दी लिखिजो, त मां सम्झी वेंदमि कि तव्हांखे कथा वणी आहे। त वरी सुभाणे 3 नवरात्रे ते माता जे 2 रूप जी कथा था ॿुधंदासीं। तेसि ताईं मोकल थी वठां। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरीं दफ़ा आया आहियो त मां तव्हांखे ॿुधायां, सिंधी ॾिण वार सां संबंधित घणेई वीडियो मां ऑलरेडी विझी चुकी आहियां। सिंधी ॾियारी, धनतेरस वग़ैरह
तव्हां हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिसी सघो था। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं मूंसां ईअं ई जुड़ियल हूंदा त वरी मिलंदासीं सुभाणे। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।